बेरी बोले छे यार कसम आ खुदा जो परे जी परे 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 था परे फ्रेम खराब करी थी यार कसम आ खुदा जो करी जा पियो करया छा तो यार तो वही समझाया हला तो समझाया आओ न्यूयॉर्क फिल्म एकेडमी में छा करे आया छा करे आओ ग्रेजुएशन करे आया फिल्म मेकिंग में इतने फिल्म उठांदी हूँ यार वो तुम्हारी मां मुखे चयो असांजो छोकरो वीचारो बेरोजगार लॻो पियो आहे बेचारे के को मना किथे को हणी छॾ फार्मा में मुंहिंजा दोस्त आहिनि कुझु सुञाणा अरे यार कसम आ खुदा जो अम्माद अली छा है कसम सां हिते त ऑस्कर अवार्ड मिलंदा हिते कोई त सुञाणे न माण्हू मूंखे यार हाँ ये नौकरी मूंखे तुंहिंजी मां चयो ॿार रखे पापा न कतई न त बोल पहिरीं मूंखे स्पेसशिप वारी फिल्म ठाहिया पर माण्हू बजट कोन था छा करे यार यार तोखे ईंदे माशा हफ़्तो थी वियो आहे हाँ बस हफ़्तो यार मासी रोज़ ईंदी आहे असांजे घर चवंदी यार छोकिरे खे धंधे सां लॻाए धंधे यार अम्मा जी ख़बर कोन्हे कसम खुदा तू छा सोचे जाने आऊं पाकिस्तान जो क्रिस्टोफर नोलन आया क्रिस्टोफर नोलन केड़ा आया अलाए कहिड़ो ई क्रिस्टोफर नोलन आया तो जन के खड़ी करे आऊं लिनार्डो डिकाप्रियो पैदा कंदस पाकिस्तान जे अंदर तो फार्मेसी ला छा सोचो करीन तो अरे यार कसम खुदा जो ही मुझे आर्टिस्ट मानो पेरी धिका खाइंदो है यार को मसलो ही कोने तो इट्स ओके नॉट अ बिग डील फिल्म मेकिंग ते थी चरिया हिते जॾहिं ऑस्कर मिलंदा न पोइ अम्मा चुप थींदी सभु चुप थींदा फार्मेसी वारा छा कहिड़ी ज़िंदगी आहे यार फार्मेसी वारनि जी पर हफ़्तो खनि ॾियो बजट कोन पियो मिले ऐं ॾिसां थो को माना तुंहिंजो को आहे वास्तो के फिल्म इंडस्ट्री में वग़ैरह में कंहिंजो पहिरीं मुंहिंजो हॉलीवुड लाइ ठाहिया पर हॉलीवुड जो माना कोन थियो कमु यार आहे माना केटीएन में आहे वास्तो न चलिए अच्छा टीवी ते कमु कंदा थी पाण ना वो तो असिस्टेंट डायरेक्टर बंदा नो बादल क्या हाल डायरेक्टर साहब या मिस कॉल पे आयो तो के मु कोल पुगियो न पुगियो तो पर मुचो हां ही वडा मानू उनी के यार अच्छा कौन तो मानू खाने यार मन ये मन किन दिनो भला वडा मानू पर पार दोस्त है यार यारन दोस्तन के थोड़ी विसारो भले असा ऑस्कर याफ्ता बनाएगा जो पो देगर केटीएन में को वास्तो वास्तो अथई न हो आहे वास्तो दाए हा पो यार इते को डिस्प्ले को कमकार छा मना पो इते को सीओ बियो असा के लगाए इते हां असिस्टेंट डायरेक्टर एगड़ो चऊं पे एगड़ो पो अरे यार तू इते तू निभागा इते तू छा तो जे किते वनी के एड़े गड़े डायरेक्टर आ असिस्टेंट थिया तुंजी मर्जी असिस्टेंट थिया छा जा असिस्टेंट थिया पर हां मतलब महीने का अधिक टाइम थी वियो महीने का बड़ा वो महीनो मानो को मसलो ही कोन ना तो चवंदे ना फिल्म तो ठाया पैसा ना वो लगा भी अरे गोरा ना छा थियो यार अरे फादर केड़ा हाल यार केड़ा ठीक है यार यार बुखार हो सर पो सॼो ॾींहुं बीठो सरकारी अस्पताल में हां पो मैं इते फिल्म की ठायो अच्छा आम मानन जी जिंदगी करियो बजट कोनो पो आउते वैसे अच्छा खाजी थी पे यार पो दिस यार तो चाहे पो कुछ मना कैटियन में को असिस्टेंट को खपे तो डायरेक्टर यार हो पर हां काफी दी थी या पो उन रखी है हां उते कुछ ही कोन यार दिस यार एक ही रखी है यार एक ही रखी है यार वो पर स्पोर्ट बॉय घुरन पिया ना स्पोर्ट बॉय पिदा है यार औ मरी ना कसम बाचू खानी पींदे ना बी यार गोरी वठी दे यार पेनाडोल तो हल्ला तो वठी दे यार यार तो स्पोर्ट बॉय चयो पे केटीएन में हो थियो कुछ यार वो हाजरा छोरे के मु लगाए रियो उन में वो मु तो चयो पेरी मु तुंजो नालो कयो तो इनकार कयो तो जो हसी फिल्म मेकर हेदा रा फार्मेसी आहे एकड़ी आर्टिस्ट हाँ अरे ठठ लगा पिया ना कंजर पिन्नी पियो हिते हाँ गुड आए पखिन जे बर मर अरे बीड़ी पे कोले पिए जा हाँ
फिल्म ठाहींदा आहियो हाँ फिल्म में अची वेंदा आयो साईं वरी महिरबानी यार तो चयो वे के स्पोर्ट बॉय जो छा थियो हुनजो? यार स्पोर्ट बॉय तो के चयो ना हाजरा जे छोरे के लगा हे हा यार दिमाग तुम्हारो कम कोंदो करे यार फार्मेसी जो मुदो चयो हा हुनजो छा थियो? यार वो इंटरव्यू है खत्म थी है वरी अगी साल छोकरा रखना हुआ वो रखी जनो खत्म फार्मेसी वारो खत्म थी खत्म, मेडिकल खत्म। रैप वारो खत्म थी बाबा खत्म खत्म यार हिकिड़ी स्कूल अथई हां उनमें पढ़ाईंदे हाँ सही है यार सिंधु पब्लिक स्कूल सिंधु पब्लिक स्कूल हाँ। हाँ हाँ लो वांदो वेठो ई ने वही वही बोर थी वेंदे ते दिमाग चरियो थी वेंदो रहंदो अब उते मनाई कंदा न न उते पढ़ाइणो पवंदे पगार कोन ॾींदी फिलहाल पगार कौन ॾींदा 2 महीना पगार कोन ॾींदी आहे मिड़ी अरे स्कूल सही है यार उते पढ़ाई ॾिस मसरूफ़ थी वेंदे सही है ठीकु आहे पोइ असां ॻाल्हायूं था यार पोइ हाणे छा कयूं? उते ई कौन फिल्म मेकिंग कौन ए फिल्म मेकिंग पाकिस्तान में तकी दूर थी पई आहे बा वाला कौन न बाबा तू ग़लति जॻह ते आहीं ज़लील गलत जगह ते है हा हा अब वञा न्यूयॉर्क वञा न्यूयॉर्क में हाणे किरायो किथां आणींदे हाँ यार अरे छोरा छा थियो ने धागो फीणो कराणो आहे तोखे धागो फीणो कराणो आहे तोखे धागो फीणो कराणो आहे तोखे अरे यार कहिड़ी तो मजबूरी आहे बच्चा हल घर गोलियुनि में तू घर तोखे गोलियुनि में। मजबूरी कहिड़ी आहे फिल्म ठहराइणी आहे तोखे ए तू घर हल धागो फीणो ठहराइणो आहे तोखे धागो फीणो ठहराइणो आहे धागो फीणो ठहराइणो आहे धागो फीणो ठहराइणो